भूसड़ी लग खत्थड़ पुल जी मरम्मत न थियण खिलाफ़ जमायत इस्लामी हैदराबाद पारां खत्थड़ में एहतजाजी मुज़ाहिरो। पुल खस्ता हाल आहे, कंहिं वक़्तु जानी ऐं माली नुक़सान थी सघे थो। सखणा आसरा ऐं दिलासा ॾियण बंदि करे अमली क़दम खंया वञनि, मुज़ाहिरीन जो मुतालबो। भूसड़ी भरिसां 20 खां वधीक ॻोठनि ऐं वसनियुनि जी रहवासियुनि समेत सब्जियुनि, अनाज, कमनि खे शहरनि ऐं सब्जियुनि मंडियुनि, शुगर मिलनि ते पहुचाइण वारी खत्थड़ पुल गुज़िरियल 8 सालनि खां ज़बूनाली जो शिकार आहे। खत्थड़ पुल 1995 में तामीर थियण खां पोइ ज़िले हुकूमत वटि चूंडियल मेंबरनि पारां का बि मरम्मत ऐं सार संभाल न कई वई आहे। सालन खां खस्ता हाल पुल जे करे कंहिं बि वक़्तु को बि हादसो थी सघे थो। इन सिलसिले में अमीर जमायत इस्लामी ज़िला हैदराबाद डॉक्टर सैफुर रहमान ऐं जमायत इस्लामी यूथ ज़िला हैदराबाद असगर अली शोरो जी अॻवानी में खत्थड़ स्टेशन ऐं भरपासे जो ॻोठनि खत्थड़ पुल ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन सीएम सिंध खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई त खत्थड़ पुल जो मरम्मती कमु जल्द खां जल्द शुरू कराए रहवासियुनि खे परेशानी समेत इम्कानी नुक़सान खां तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿिए तरफ़ जमायत इस्लामी हैदराबाद यूथ जे जनरल सेक्रेटरी असगर अली शोरे चिताव ॾींदे चयो त 7 ॾींहनि अंदरि पुल जो मरम्मती कमु शुरू न थियो त अवामी मसइले खे वधीक उजागर करण लाइ हैदराबाद प्रेस क्लब ते एहतजाजी मुज़ाहिरो करे आवाज़ खे ऐवान बाला ताईं पहुचायो वेंदो। HRJD न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJD न्यूज़।